अस्सलाम बाबा, तव्हां मूंखे घुरायो? हाँ बाबा बिल्कुल वेहो। हाँ बाबा बस सोचुम तो कुछ घड़ियों तव्हां सां घर अचनि छो त अञा ताईं यासिर कोन आयो आहे। बाबा प्राइवेट नौकरियूं त ईअं ई हूंदियूं आहिनि पर हिन वक़्त ताईं त अदा अची वेंदो आहे। मां कॉल कयांसि थी। न बाबा छॾीस अची वेंदो, अलाह ख़ैर कंदो। मां बि शायदि कॉल कई हुअसि, चए पियो मां रस्ते में आहियां। अव्हांखे कुझु चवणो आहे छा बाबा? हाँ बच्चा, मूंखे कुझु तव्हां खां पुछणो आहे। बच्चा ॻाल्हि इहा आहे त तोखे इहा ख़बर आहे त जंहिं घर में ॿेर हूंदी आहे उन घर में ॿाहिरि खां छापटूं ईंदियूं आहिनि ऐं वालिदेन हिकु वॾे ख़ौफ़ में हूंदा आहिनि त हू पंहिंजी न्याणी जे लाइ बहितर फ़ैसिलो करे बि सघंदा या न। जे कंदा त छा उहो बहितर फ़ैसिलो हूंदो जंहिंमें उन्हनि जी न्याणी ख़ुशि रहंदी? बाबा तव्हांखे मूंखां पुछण जी ज़रूरत ई कोन्हे। मां सम्झां थी त अव्हां मुंहिंजे लाइ जेको बि फ़ैसिलो कंदा उहो मुंहिंजे लाइ बहितर ई हूंदो। बच्चा असांजो दीन, असांजो मज़हब ऐं असांजी तहज़ीब इहो असांखे सेखारे थी त न्याणी खां पुछी उन जी रज़ामंदी हासिल करे पोइ उन जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कयो वञे। जेकॾहिं तुंहिंजी दिलि में अहिड़ी का बि ॻाल्हि हुजे बच्चा त मूंखे तूं ॿुधाए, मूंसां शेयर करे सघे थी। बाबा मुंहिंजे दिलि में सिर्फ़ु अव्हां अम्मा ऐं अदा जी परवरिश आहे। उन्हनि जी इज़त ऐं उन्हनि जा ई अखर आहिनि। बाबा जेको तव्हां फ़ैसिलो कंदो उहो मुंहिंजे हक़ में ई हूंदो। अव्हां बेफ़िक्र थी फ़ैसिलो कयो। बसि एतिरो ज़रूरु चवंदसि त मुंहिंजी डिग्री कंप्लीट थिए, हुन खां पोइ जेको फ़ैसिलो वठो। मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई पुट, छो त मूंखे ख़बर हुई त मुंहिंजी परवरिश मुंहिंजी छांव बणबी। जी बाबा बिल्कुलु। अच्छा तोखे ख़बर आहे त मां छा थो सोचां? मुंहिंजे मरहूम दोस्त इंस्पेक्टर मुस्तफ़ा जो पुटु SSP जमाल जेको पाण वटि आयो बि हुयो पुटु, मां चाहियां थो त मां उनखे पंहिंजी शफ़क़त में खणियां। पुटु उहो एज में शायदि तोखां 2-3 साल वॾो आहे पर मां सम्झां थो त इहो एॾो वॾो फ़र्क़ु कोन्हे। मां शायदि अॼु सुभाणे ते हुन सां ॻाल्हाए वठंदुसि। जी बाबा मूंखे इजाज़त आहे हाणे, मां न। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।